जो लाल जंहिंजे दर्शन लाइ लाइन थी लॻे कि किथां किथां था अचनि छत्तीसगढ़ मां असांजा भाऊ आहिनि एॾो परियां सफ़र करे सुरेश लाल कोटानी साहब उहे बि लालचंद पुजारी पंहिंजे घर में बहिराणो साहिबु झूलण जी स्थापना सिख प्रेम श्रद्धा सां भॻवान अञा वधाईंदसि आहिनि सिख सां सॾ ते आया आहिनि मुंहिंजे लाल जी सच्चो सच्चो हिकु तू सच्चो सच्चो हिकु तू सच्चो हिकु तू सच्चो सच्चो हिकु तू सच्चो सच्चो हिकु तू सच्चो सच्चो हिकु तू Yo